नाज़रीन, नासा जो दौरो कंदड़ बिस्मा सोलंकी अॼु SSP साउथ ऑफिस में मौजूदु आहे, छाकाणि त बिस्मा सोलंकी SSP साउथ ऑफिस जे MTO मुस्तफ़ा सोलंकी जी न्याणी आहे। अॼु SSP साउथ असद रज़ा जेको पाण बि हिन वक़्तु जेको आहे प्रमोशन माणे चुको आहे ऐं DIG थी चुको आहे, पर जेको आहे हिन पंहिंजे MTO जी न्याणी खे अॼु पंहिंजे ऑफिस में घुराए हुनखे तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिनो आहे। इन हवाले सां वधीक जेको आहे सो SSP साहिब सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर पहिरियां असीं बिस्मा खां पुछा कंदासीं त बिस्मा, तव्हां कीअं था फील कयो हिन उमिरि में तव्हां अमेरिका विया आहियो ऐं तो नासा जो दौरो कयो, इन सॼी प्रोसेस खे कीअं था ॾिसो ऐं अॼु तव्हांखे SSP तव्हांजे अबू जो जेको SSP आहे उन घुराए हिकिड़ी तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिनो आहे, तव्हां सॼो कीअं था फील कयो सॼो? मूंखे मतिलबु जाम प्राउड वारी फीलिंग बि अचे त सिंध में आउं फस्ट न्याणी आहियां जेकी वई आहे नासा। अच्छा, उन सां गॾु तव्हांखे पंहिंजो अबू हमेशह सपोर्ट कंदो रहियो आहे, केरु केरु सपोर्ट कंदो रहियो आहे? मुंहिंजी पूरी फैमिली, पर जाम मुंहिंजे बाबा मूंखे सपोर्ट कयो आहे। अच्छा, उते तव्हां कहिड़ो प्रोजेक्ट ठाहियो जंहिंजे करे तव्हांखे नासा वारनि घुरायो? असां एंटी स्लीप ग्लासेस फॉर ड्राइवर्स ठाहिया, जेके राति जे वक़्तु अगरि ड्राइवर्स जी अखि लॻी थी वञे न त उन जे मतिलबु जॻाइण लाइ मदद कंदा। अच्छा, उहो सिर्फ़ु हिकिड़ो चश्मो तव्हांखे प्रोजेक्ट कंहिं ॾिनो हुयो ऐं उन ते कमु तव्हांजी केतिरी टीम कयो आहे? असां 8 मेंबर्स मिली कमु कयो आहे ऐं हीअ असांजे दाऊद फाउंडेशन जी तरफ़ खां उन्हनि नासा माणियो। उन्हनि असांखे मतिलबु 50 पहिरीं स्कूल सेलेक्ट थिया जिन जो कॉम्पिटिशन थियो, पोइ 8, पोइ टॉप 3 में असांजो स्कूल आयो, पोइ असां वियासीं नासा। अच्छा, उन चश्मे जी क्वालिटी हिकु त निंड करणु न ॾींदो, मतिलबु छा करंट ॾींदो, सायरन ॾींदो, या जेके निंड करण जी उनखे सेंसर ते ख़बर कीअं पवंदी त माण्हू जेको ड्राइवर आहे उहो अचानक निंड पइजी थो वञे, उनखे कहिड़ो इंडिकेट कंदो? इन में जेके असां मटेरियल यूज़ कया आहिनि न, ट्रांजिस्टर, रजिस्टर, बैटरी, कैप, वायर्स ऐं ग्लासिस, जेको सेंसर आहे न उन में मौजूदु सेंसर जेॾी महिल एक्टिव थो थिए न त उहो मतिलबु बीम थो करे, तॾहिं करे पोइ ड्राइवर उथी थो वञे। अच्छा, उहो छा आवाज़ु कंदो, बीप कंदो? जी, ऐं इहे स्कॉडी गार्ड लाइ बि कमु ईंदो ऐं स्टूडेंट लाइ बि कमु ईंदो। स्कॉडी गार्ड नाइट ड्यूटी था कनि उन्हनि लाइ बि मतिलबु ही हेल्पफुल आहे ऐं जेके स्टूडेंट स्टडी था कनि उन्हनि लाइ बि हेल्पफुल आहे। अच्छा, हीअ तव्हां अमेरिका वियो, उते तव्हांजे हिन चश्मे जे हवाले सां पुछा कयो वियो, उते तव्हांखे डिस्क्राइब कयो? न, होॾां त मतिलबु असांखे 1 वीक स्टे लाइ मतिलबु ईअं ई सॼो ट्रिप लाइ। अच्छा, इन हवाले सां वधीक असीं SSP साउथ खां पुछा कंदासीं। सर, सबसे पहले तो आपको मुबारक हो, आप DIG बन चुके हैं। अभी मुझे ये बताएं कि आज आपके MTO की जो बेटी थी यहाँ पे, उन्होंने आपने बुलाया तो उनको तारीफ़ी सर्टिफिकेट दिया है, ये एक बड़ा कारनामा है आपके MTO के, क्या कहेंगे इस साल? जी हाँ, जैसे कि आप समझते हैं कि ये सिंध पुलिस के लिए मैं समझता हूँ कि एक बहुत बड़ा एक फ़ख्र की बात है कि जैसे कि हमारे जो सिंध पुलिस के अदर मेंबर्स हैं वो जाते हैं इंटरनेशनल कंपटीशंस में, जाते हैं वहाँ पर इनाम जीत के आते हैं। इसी तरह से हमारी ही जो फैमिली है सिंध पुलिस की, जो हमारे MT है, उनकी बेटी जो है वो तारीख़ में, पाकिस्तान की तारीख़ में पहली वो बच्ची है जिसको नासा ने ख़ुद इनवाइट किया और अपने एक्सपेंडिचर के ऊपर उसको जो है ना बुलाया है। इससे लेक्चर्स भी दिलवाए हैं दूसरे बच्चों को, और उसको जो है जो सबसे ज़्यादा मैं समझता हूँ कि प्रेस्टिजियस अवार्ड है उससे नवाजा है इसको। जो मैं समझता हूँ कि हमारी बच्ची जो है उसके लिए और पाकिस्तान के लिए बहुत बड़ा एज़ाज़ है। जो ये अवार्ड है वो एडवांसमेंट्स इन एस्ट्रोनॉमी एंड फिज़िक्स, तो एस्ट्रोफिज़िक्स जो है वो बहुत बड़ा एक जो है ना वो फील्ड है जिसमें हमारे जो बच्चे हैं उनको चाहिए कि वो उसमें जो स्कोप है उसको फिल करने के लिए उसमें ध्यान दें उसके अंदर, और उन तमाम बच्चों के लिए जो है और पाकिस्तान के यूथ के लिए जो बिस्मा है वो एक उम्मीद की बहुत बड़ी किरण है। वॾी महिरबानी। SSP साउथ असद रज़ा ऐं नासा जो दौरो कंदड़ बिस्मा सोलंकी जी अवां गुफ़्तगू ॿुधी। SSP जो चवणु आहे त बिस्मा खे हिते घुराए सर्टिफिकेट ॾियण जो मक़सदु उनखे उत्साह ॾियणु आहे, वधीक जीअं ॿारनि में उत्साह पैदा थिए ऐं अहिड़ा दौरा ऐं अहिड़ा प्रोजेक्ट ठाहींदा रहनि। जी।